ॾिसो त सही केॾो एॾो लाइबो आहे। असां 3 ॾींहंनि खां पोइ एतिरो लाहींदा आहियूं। गामूअ खे केरु न सुञाणे। गामू सोशल मीडिया ते सभ खां वधीक मक़बूल ऐं सभ खां वधीक कमाईंदड़ सिंधी अदाकार आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त गामू असुल केरु आहे ऐं किथां जो आहे? जेकॾहिं तव्हांखे ख़बर न आहे त पोइ अॼु असां तव्हांखे गामूअ जे बारे में मुकमिल तफ़सील सां ॿुधाईंदासीं। पर इन खां अॻु में जो गामूअ जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं, अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। यूट्यूब चैनल सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बि बैलेंस ज़ाया न थींदो। गामू जो असुल नालो आसिफ अली पहोड़ आहे। गामू 1980 वारे ॾहाके में डिवीज़न जे शहर शिकारपुर ज़िले शिकारपुर में पैदा थियो। पिण खां ई अदाकारी जो शौक़ु हुयो। हुन स्कूल में पढ़ाई दौरान पिणकनि में हिसो वरितो ऐं ॿारनि सां मज़ाहिया नाटक कंदो हुयो। गामू सोशल मीडिया ते 2019 में व्लॉग शुरू कया। शुरूअ में गामूअ खे एतिरी कामयाबी हासिल न थी, पर कॉमेडी अदाकार सोराब सूमरो सां वीडियो करण खां पोइ गामू वेतर तमामु घणो मक़बूल हो। हिन वक़्तु सिंधी सोशल मीडिया ते मक़बूल अदाकार आहे। गामू हिन वक़्त ताईं अलीगुल मल्ला, सोराब सूमरो, हैदर कादरी, खेड़ो आसिफ, असगर खोसो ऐं ॿियनि सां नाटक करे चुको आहे। पर उन जी सभ खां वधीक कामयाबु जोड़ी सोराब सूमरो सां हूंदी आहे, जंहिंखे चाहींदड़ तमामु घणो पसंदि कंदा आहिनि। सोराब सूमरो ऐं अलीगुल मल्ला जी जोड़ी शुरूअ में तमामु घणी मक़बूल रही, पर हिन वक़्तु गामू ऐं सोराब सूमरो जी जोड़ीअ खे तमामु घणो साराहियो पियो। गामू हिन वक़्तु पंहिंजी मुनफ़रद अदाकारी ऐं दिलचस्प स्क्रिप्ट सां सॼी दुनिया जा चाहींदड़ पैदा कया आहिनि। गामू खे हिन वक़्तु न सिर्फ़ु सिंध ऐं पाकिस्तान में, पर हिंदुस्तान, यूनाइटेड अरब इमारात में पिणु तमामु दिलचस्पी सां ॾिठो वञे थो। गामू पंहिंजे फ़न जे बुनियाद ते हिन वक़्तु शोहरत जे बुलंद ते आहे। गामू सऊदी अरब, शारजा, दुबई ऐं ॿियनि मुल्कनि जा पिणु दौरा करे चुको आहे। केतिरनि ई मुल्कनि में संदसि मदाह पिणु आहिनि। 2024 जे शुरूआत में गामूअ जे हवाले सां सोशल मीडिया ते कूड़ी ख़बर हलाई वई त गामू गुज़ारे वियो आहे, जंहिं बैदि संदसि केतिरा ई मदाह रंजीदा थी विया। उहा ख़बर सोशल मीडिया ते बाहि जीअं पकड़िजी वई, जंहिं बैदि आसिफ पहोड़ खे पाण सोशल मीडिया ते लाइव अची तरदीद करणी पई। असीं आसिफ अली पहोड़ उर्फ़ गामूअ जी सेहतमंद ज़िंदगी लाइ दुआ गो आहियूं। शाल अल्लाह ताला सदाईं सेहतमंद रखे त जीअं हू पंहिंजे चाहींदड़नि में मुर्कूं विखेरींदो रहे। हीअ वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त लाज़मी वीडियो खे लाइक कंदा, ऐं जेकॾहिं वधीक पसंदि आई आहे त कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। ऐं जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा।